नाज़िन थाणो बुला खान वेझो डंपर जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 3 ॼणा फोत थी विया आहिनि। हुन हवाले सां अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर फैज़ परवेज़ मेमन। जी फैज़, इन हादसे जा तफ़सील ॿुधाइजो। जी, नूरियाबाद वेझो सरी शहर सां वेंदड़ लिंक रोड आहे, जिते हबकान साहिब वेझो 3 ॼणनि जा लाश मिलिया आहिनि। लाशनि जी सुञाणप कल्लोखोर वासी माजिद उर्फ जाफ़र वलद ईसा पालारी, मखी मार जो रवासी शेर हुसैन वलद मंज़ूर पालारी ऐं नदीम वलद लालू पालारी तौर थी आहे। नूरियाबाद पुलिस जो चवणु आहे त मोटरसाइकिल सवार असांखे इतला फजर मिलियो त पेट्रोलिंग दौरान इतला मिलनि त सरी लिंक रोड ते डिंपर कबज़ी थियो आहे ऐं मोटरसाइकिल सवार फोत थी विया आहिनि, जंहिंजा लाश पियल आहिनि। वाक़े ते पहुचण ते हमराहनि जा लाश उते मौजूदु हुआ, जिन खे बुट ॿधलु हुआ ऐं बराबर में हिकु पिस्टल पियल हो, भरिसां मोटरसाइकिल पियल हुई ऐं डिंपर कल्टी थियल हो। पुलिस मूजिब बज़ाहिर मुबैना तौर ते फुर्जी वारदात नज़र अचे पई। वधीक तहक़ीक़ात जारी आहे, जॾहिं त ॿिए तरफ़ वारसनि जो मौक़िफ़ आहे त असांजा नौजवान मज़दूरी सांगे घर खां निकितल हुआ। सुबुह जो असांखे इतला मिलियो त नौजवाननि जा हादसो थियो आहे, जेके सरी रोड ते पियल आहिनि। असां जॾहिं हुते पहुतासीं त ॾिठासीं त हमराहनि जा लाश ते पियल हुआ, जेके डिंपर सां चिचिड़ियल हुआ ऐं डिंपर जो ड्राइवर उते फरार थियल हुयो। फैज़, तव्हांजी महिरबानी।